अस्सलाम वालेकुम नाज़रीन। त अॼु जी असांजी वीडियो उन दोस्तनि जे लाइ आहे जेकी दोस्त जज़्बातीअ में अची को ग़लति क़दम खणंदा आहिनि ऐं उन्हनि खे बाद में पछताइणो पवंदो आहे। हीअ वीडियो तमामु बेस्ट वीडियो आहे उन दोस्तनि जे लाइ, आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा। सियाणा सच चवंदा आहिनि, अखियुनि ॾिठी कननि ॿुधीअ ते बि वीचार कजे। उहो कीअं वीचार कजे हिन वीडियो में तव्हांखे इंशाअल्लाह ताला सां गाइड कंदासीं। कंहिं दौर में हिकिड़ो बादशाह रहंदो हुओ जेको निहायती अमीर तरीन बादशाह हुयो। बादशाह जा ईअं त काफ़ी ग़ुलाम वज़ीर हुया, पर ख़सूसन बादशाह जो हिकिड़ो ग़ुलाम अज़र नाले शख़्स हुयो जेको बादशाह सलामत जे घर जो पूरो खाधे पीते जो बंदोबस्तु उहो उन शख़्स जे हवाले हुयो। उन शख़्स जो इहो कमु हुओ त बादशाहज़ादी ऐं बादशाह सलामत जे नाश्ते जो ऐं खाधे पीते जो सारो सिस्टम उहो संभालींदो हुयो। हिकिड़े ॾियारे बादशाह सलामत जे पुट जी शादी हुई ऐं परे परे खां महिमान आयल हुआ। उन राति तमामु ई ज़्यादा वीचारो मसरूफ़ रहियो बादशाह सलामत जे महिमाननि जी ख़िदमत करण में। सॼी राति शादीअ जो प्रोग्राम हलंदो रहियो। आख़िरकार जंहिं वक़्तु सुबह थी, हर को पंहिंजे रस्ते सां हलियो वियो ऐं हिन ग़ुलाम सोचियो त हाणे नाश्ते जो बंदोबस्तु करे बादशाह सलामत ऐं बादशाहज़ादीअ खे ॾिनो वञे। हीउ जंहिं वक़्तु नाश्तो खणी बादशाह जे कमरे में पहुतो त बादशाह ऐं बादशाह जी घरवारी कमरे में मौजूदु न हुआ। हिन सोचियो शायदि बादशाहज़ादी कंहिं ॿिए कमरे में वई हुजे, इन जो छो न हिते इंतज़ारु कजे। हिन शख़्स नाश्तो रखियो ऐं हीउ बादशाह सलामत जे बेड ते लेटियो। हीउ लेटियो त हिन जी अखि लॻी वई। हीउ वीचारो उते ई चादर मथां विझी सुम्ही पियो, हिन खे निंड वठी वई। बादशाह सलामत उन वक़्तु ॿियनि वज़ीरनि सां वाक़ ते नितल हुयो ॿाहिरि। बादशाह सलामत जी ज़ाल जंहिं वक़्तु पंहिंजे कमरे में वापसि आई ऐं हुन ॾिठो त बेड ते सुतो पियो आहे, हू बादशाह सलामत सम्झी उहा बि बादशाहज़ादी उन बेड ते सुम्ही पई, मुंहुं करे चादर मथां विझी सुम्ही पई। चंद मिनट गुज़रण खां बाद जंहिं वक़्तु बादशाह सलामत पंहिंजी हवेलीअ में वापसि आयो ऐं बादशाह जॾहिं पंहिंजे कमरे में वियो त बादशाह ॾिठो त हिन जो हिकिड़ो ख़सीस ग़ुलाम हिन जी घरवारीअ सां सुतो पियो आहे। बादशाह त पहिरियों तमामु गुस्से में आयो। गुस्से में अची ऐं बादशाह सलामत हिकिड़ी रड़ करे ऐं तलवार कढी। जीअं जो बादशाह सलामत तलवार कढी त बादशाह जो जेको ॿियो वज़ीर हो, बादशाह जो आवाज़ु ॿुधो, उहो जल्द खां जल्द भॼंदो कमरे में आयो। बादशाह चयो, हिन ग़ुलाम जी हैसियत छा आहे? हीउ मुंहिंजी घरवारीअ सां सुतो पियो आहे। जीअं जो हीउ लुड़ थियो त हुन ग़ुलाम जी अखि खुली त यकदमि उन बेड तां बुल ॾेई बादशाह सलामत जे क़दमनि में किरियो। बादशाह सलामत, मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। बादशाह सलामत खे एतिरो गुस्सो हुयो जो बादशाह सलामत हुन जी ॻाल्हि ॿुधण त ठहियो, पर हुन खे ॾिसण बि न पियो गवारे। वज़ीर बादशाह सलामत खे काफ़ी कोशिशि करे रोकियो ऐं उन ग़ुलाम जी ॻाल्हि पुछण लॻा त बादशाहज़ादी बि तेसीं ताईं उतां उथी। उहो ग़ुलाम चवणु लॻो, बादशाह सलामत, असल में ॻाल्हि इहा हुआ त मां तव्हांजो नाश्तो खणी आयुसि ऐं तव्हां ॿिन्हिनि खे कमरे में मौजूदु जंहिं वक़्तु मां न ॾिठो त बादशाह सलामत मां सोचियो भला चंद मिनट मां हिते अखि हणां जेसिताईं बादशाह अचे। मुंहिंजी अखि लॻी वई। बादशाह सलामत, मूंखे का ख़बर ई कोन हुई। तंहिं ते बादशाहज़ादी चवणु लॻसि, बेवकूफ़ इंसान, पंहिंजी त जान विञाई आहे, पर तूं अॼु मुंहिंजी जान बि विञाइण वारो हुई। अगरि बादशाह सलामत खे वज़ीर न रोके हा त बेशक बादशाह सलामत इन जो सर कलम करे हा। इन जे करे सियाणा सच चवंदा आहिनि, अखियुनि ॾिठी कननि ॿुधीअ ते बि हमेशह वीचार कंदा कयो। उम्मीद आहे वीडियो तव्हांखे ज़रूरु